अस्सलाम वालेकुम दोस्तों, साइंस जे सिलसिले जी पहिरीं वीडियो ठाहिण जी कोशिशि था करियूं। त हीअ जेका पंहिंजी STS जूं जेके टेस्टियूं थियणियूं आहिनि या ॿी का बि अहिड़ी जेका बेसिक जेका पंहिंजी असांजी क़ाबिलियत चेक कंदियूं आहिनि जेके टेस्टूं, उन्हनि में एवरीडे साइंस आहे या जनरल साइंस आहे, उन्हनि में उहे जेके दोस्त बुनियादी लेवल सतह ते माना जेका से तयारी करण था चाहिनि, उन हिसाब सां मुंहिंजे अंदाज़े में 6 जो किताबु आहे जेको साइंस क्लास 6 जो। इहो किताबु जेको आहे सो तमामु शॉर्ट बाय ऐं काफ़ी टॉपिक्स जेके उहे कवर करे थो। ऐं अञा बि जे तव्हां चाहियो था त क्लास 4 क्लास 5 जा किताबनि खे बि तव्हां ॾिसी सघो था। पर बहरहाल हीअ किताबु जेको सिंटेक्स जो किताबु आहे, तव्हां PDF फॉर्मेट में फ्रीली डाउनलोड करे सघो था सिंटेक्स जी वेबसाइट ते। अचो ॾिसूं त हिन में आहे छा छा। 147 तक़रीबन हिन में पेज आहिनि, 167 पेज आहिनि हिन में, 167 पेज। अच्छा, हिन में 10 चैप्टरनि में ई विरायल आहे। इन मां जेके तक़रीबन चैप्टर जेके आहिनि उहे अहम आहिनि ऐं मुख़्तसिरन ई लिखियल आहिनि। पहिरियों चैप्टर आहे सेल्युलर ऑर्गेनाइज़ेशन, माना एनिमल ऐं प्लांट्स जा जेके सेल आहिनि उन्हनि जे मुतालिक़ आहे। ॿियो असांजा जेके सेंसरी ऑर्गन्स आहिनि, सेंस जेके असांजा हवास आहिनि उन जे मुतालिक़ आहे। टियों चैप्टर फोटोसिंथेसिस ऐं रेस्पिरेशन जे बारे में ॿुधाए थो। चौथों एनवायरनमेंट जे बारे में आहे। पंजों एटम मॉलिक्यूल मिक्सचर कंपाउंड्स, हिननि में कहिड़ो कहिड़ो फ़र्क़ु आहे, हिननि जे बारे में आहे। ऐं एयर छहों चैप्टर आहे। सतों सॉल्यूशंस ऐं सस्पेंशन जे बारे में आहे। एनर्जी एंड इट्स फॉर्म्स, एनर्जी ऐं जा क़िस्म घणा आहिनि उन जे बारे में। अठों चैप्टर आहे फोर्सिस एंड मशीन्स, प्रॉपर्टीज़ ऑफ लाइट, इन्वेस्टिंग साउंड, आवाज़ जे मुतालिक़, स्पेस एंड सैटेलाइट्स। अच्छा, ॾिसंदासीं हिन किताब में जेका कीअं आहे तरतीब। हाणे तव्हां ईअं बि करे सघो था, तव्हांजो जेको टॉपिक जंहिंमें तव्हां खे महिनत जी घणी ज़रूरत हुजे या जेको तव्हां खां मिस थियल हुजे, स्टूडेंट लाइफ में तव्हां न पढ़ियो हुजे या तव्हांजे सब्जेक्ट खां मुतज़ाद हुजे, माण्हू पढ़ंदा आहिनि, को आर्ट्स में हलियो, को ॿी के फील्ड में हले पियो, त तव्हांखे हुननि में वधीक महिनत जी ज़रूरत हूंदी। फॉर एग्ज़ाम्पल को इंजीनियरिंग साइड जो आहे त उनखे वरी सेल वारा चैप्टर जेके आहिनि या जेके बायो बेस जेके आहिनि उहे वधीक पढ़णा पवंदा। ऐं जेके मेडिकल जा आहिनि उन्हनि खे वरी थी सघे भई पंहिंजा जीअं फोर्स या मशीन जे बारे में जेके आहिनि उहे शयूं वधीक पढ़णियूं पवनि। बहरहाल, अच्छा, ही पहिरियों चैप्टर आहे सेल्युलर ऑर्गेनाइज़ेशन ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स। अच्छा, हिन में तव्हां ॾिसंदो त ही पहिरीं चैप्टर जो इंट्रोडक्शन थो कराए, हर चैप्टर में तक़रीबन ईअं आहे। ऐं उन खां अलावा कुझु ई सवाल थो पुछे जेके माण्हू जी ब्रेन स्टॉर्मिंग कंदा आहिनि, जेके माण्हू जे ज़हन खे टॉपिक तरफ़ आणींदा आहिनि। जीअं हिते पुछे पियो, डज़ दिस क्रीचर लुक लाइक अ लिविंग थिंग, छा ही जेका असां मखलूक आहे या ॾिसण में कंहिं जहिड़ी शइ वांगुरु लॻे थी। ठीकु आहे, एमोबा जो शायदि ही डायग्राम आहे। हाणे वरी हेठि थो ॾे, हू एम आई, कैन यू गेस मी विदाउट योर बॉडी कांट बी फॉर्म्ड। ठीकु आहे, हाणे सेल जी तस्वीर आहे हिते, माना ही असांजी ज़हन साज़ी लाइ ॾिए पियो। हाणे इहे सवाल जेके आहिनि या इहे जेके डायग्राम्स आहिनि इहे बि असांजे कम जा आहिनि। इन खां अलावा जेके आहिनि ही कन्वर्सेशन में ही अची वियो आहे टाइप ते। ठीकु आहे, त हीअ चैप्टर तव्हांखे जेके माना जंहिं चैप्टर में तव्हां फील करियो त घणी महिनत जी ज़रूरत आहे त तव्हांखे ही पढ़णा पवंदा। साइंस खे इनशाला ही ठीकु ठाकु जेको आहे क्लास 6 जो बुक आहे इहो कवर कंदो। 7th जो तव्हां गॾो गॾु पढ़ो था त अञा बि बहितरु आहे। ठीकु आहे, हाणे त ही माइक्रोस्कोप जो असांखे हिते उन जे बारे में ॿुधाए पियो। ऐं हेठि था अचूं, ही हाणे अहम टॉपिक आहे त सेल जे अंदरि छा छा हूंदो आहे। ठीकु आहे, अच्छा, हिन जो हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे त इहे जेके डायग्राम्स आहिनि या जेके चार्ट बि अॻिते अचनि था, इहे तस्वीरूं जेके आहिनि सिंपल ठहियल आहिनि, इहे तव्हां पंहिंजी कॉपीज़ ते ठाहियो ऐं लाज़मी तव्हां गॾो गॾु ई नाला बि लिखंदो त तव्हांखे पाण ई इहो ज़हन नशीन थी वेंदो। ठीकु आहे, हाणे हिते न्यूक्लियस लाज़मी ॻाल्हि आहे, जेको माण्हू ठाहींदो न्यूक्लियस सेंटर में आहे त उनखे हूअं ख़बर पइजी वेंदी त न्यूक्लियस सेंटर में हूंदो आहे।
ऐं वैक्यूल्स किथे हूंदा आहिनि ऐं माइटोकॉन्ड्रिया किथे आहे, सेल मेम्ब्रेन जेका असां ही एनिमल सेल में आहे ऐं सेल वॉल जेका हूंदी आहे उहा प्लांट सेल में अॻिते असां ॾिसंदासीं हूंदी आहे। त अहिड़ा जेके डिफरेंस आहिनि इहे तव्हांखे ज़हन में रखणा पवंदा। साइटोप्लाज़म आहे, ठीकु आहे। हाणे हिते हेठि हिन जो ई असांखे डेफिनेशनूं बि ॿुधाईंदो थो अचे। सिंपली माना हीअ किताबु जेको आहे सो तव्हांखे साइंस जी तयारी लाइ तमामु हेल्पफुल बि आहे ऐं काफ़ी हिन में जेके डेफिनेशन्स आहिनि उहे अची थियूं वञनि। ऐं ॿिया की किताब तव्हां अहिड़ा खणंदव जेके टेस्ट जे मुतालिक़ आहिनि त उहे तव्हांखे तफ़सील नथा ॿुधाइनि, सिर्फ़ु वन लाइनर ॿुधाईंदा ऐं उन में का ॻाल्हि वाज़े नथी थिए। उन जे करे बजाए तव्हां को वॾो किताबु पढ़ो, उन खां ई बेसिक किताब तव्हां पढ़ंदव, कॉन्सेप्ट तव्हांखां क्लियर थींदा ऐं तव्हांखे ॻाल्हियूं यादि बि वेंदियूं वेंदियूं। ठीकु आहे। हाणे मथे एनिमल सेल ॾेखारियईं, हाणे हिते असांखे वरी ही प्लांट सेल पियो ॾेखारे। ठीकु आहे। त बहितर इहो रहंदो त इहा असीं डायग्राम तव्हां कॉपी ते ठाहियो ऐं ज़हन नशीन तव्हांखे ही पाण ई थींदा वेंदा गॾोगॾु हिननि में कहिड़ो डिफरेंस आहे या कहिड़ो न आहे। ऐं सेल्फ स्टडी जेका असां तव्हांजी इन में वधीक बहितर आहे। ठीकु आहे। वरी हिते ॾिसो यूनिसेल्युलर ऐं मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म जे बारे में असांखे ॿुधाए पियो। ठीकु आहे। साइंस में इहो बि हूंदो आहे त जेके लफ़्ज़ आहिनि उहे पाण जेके आहिनि इंग्लिश में जेके लफ़्ज़ आहिनि नाला जेके आहिनि उहे डिफाइन कंदा आहिनि। ठीकु। हाणे जीअं त यूनिसेल्युलर आहे, इहे टर्मिनोलॉजी जेके साइंटिफिक आहिनि तक़रीबन हिते ई असांखे ख़बर पइजी वेंदी आहे। जे थोरी बि असांखे बेसिक इंग्लिश अचे थी या लफ़्ज़नि खे टोड़णु असांखे अचे थो त उहे असांखे ॿुधाइनि था। यूनी जेको आहे सो हिक खे चइबो आहे त यूनिसेल्युलर। ठीकु। हिकु सेल वारा ऐं ऑर्गन मां ऑर्गेनिज़म्स ठहनि था। ऑर्गन असांजा उज़वा आहिनि ऐं उज़वनि मां जानदार ठहनि था। त यूनिसेल्युलर ऑर्गेनिज़म्स माना अहिड़ा जानदार जेके हिकिड़े सेल में ठहियल आहिनि। ठीकु आहे। पैरामीशियम, एमोबा, हिते तस्वीरूं ॾिनियूं आहिनि, क्लैमिडोमोनास, यूग्लेना आहे। ठीकु। इहे सभु हाणे ही पैरामीशियम ऐं एमोबा एनिमल्स आहिनि ऐं क्लैमिडोमोनास ऐं यूग्लेना वरी यूनिसेल्युलर प्लांट्स आहिनि। माना प्लांट्स बि हिकिड़े सेल वारा थियनि था त पंहिंजा एनिमल्स बि थियनि था। ठीकु आहे। हेॾां वरी असां था अचूं मल्टी सेल्युलर में, माना हिक खां वधीक मल्टी माना जेको आहे सो लफ़्ज़ असांखे ॿुधाए पियो घणो। ठीकु आहे। हिते प्लांट्स बि ॾिना आहिनि। प्लांट्स सभु ॿूटा जेके आहिनि तक़रीबन असीं ॾिसूं था इहे मल्टी सेल्युलर आहिनि ऐं हाइड्रा, ईगल, हाणे इहे आहिनि एनिमल्स जा नाला ॾिना आहिनि, इहे बि मल्टी सेल्युलर आहिनि। ठीकु आहे। अॻिते ॾिसंदासीं ॿियो ई असांखे छा थो ॿुधाए। ठीकु आहे। एनिमल टिश्यूज़ ऐं प्लांट टिश्यूज़। ठीकु आहे। इन जे बारे में असांखे ॿुधाए पियो एपीथेलियल टिश्यू चइबो आहे एनिमल टिश्यू खे, ऐं एपीडर्मल टिश्यू जेको आहे उहो प्लांट टिश्यू आहे। हेॾां मसल टिश्यू अची वियो, फोटोसिंथेटिक टिश्यू अची वियो। ठीकु आहे। इहे हिसा आहिनि प्लांट टिश्यू जा, एनिमल टिश्यू जा। टिश्यू पाण छा आहे, टिश्यू जेको आहे सो उहो सेल पाण में मिलंदा आहिनि हिक खां वधीक ऐं उहे टिश्यू ठाहींदा आहिनि। ठीकु आहे। टिश्यू अॻिते हली वरी ऑर्गन ठाहींदा आहिनि। ठीकु। फ्रॉम टिश्यूज़ टू ऑर्गन, ॾिसो हिते लिखे पियो टिश्यू पाण में मिलंदा आहिनि त असांजा या प्लांट्स जा जेके आहिनि उहे ऑर्गन्स ठहनि था ऐं ऑर्गन्स पाण में मिली करे ऑर्गन सिस्टम ठाहीनि था। ठीकु आहे। ऑर्गन सिस्टम माना उज़वा मिली करे पाण में हिकिड़ो निज़ाम ठाहीनि था। जीअं असांजो डाइजेस्टिव सिस्टम आहे या रेस्पायरेटरी सिस्टम आहे, साह खणण जो निज़ाम जेको असांजो आहे। ठीकु आहे। डाइजेस्टिव थी वियो, असांजो हाज़मे जो सिस्टम थी वियो। सर्कुलेटरी सिस्टम माना जेको असांजो ब्लड खे फेराइण जो जेको सिस्टम आहे, दिलि खां वठी पूरे जिस्म में फिरे थो। ठीकु आहे। उन खे सर्कुलेटरी सिस्टम चइजे थो। ऐं नर्वस सिस्टम जेको असांजो दिमाग़ जो सां जेको असांजो पूरो जिस्म जेको जुड़ियल आहे नर्व्स जे ज़रिए, उहो असांजो स्पाइनल कॉर्ड ऐं नर्व्स जे ज़रिए उहो थी वियो नर्वस सिस्टम। ठीकु आहे। लफ़्ज़ पाण डिफाइन कंदा अचनि, तव्हां लफ़्ज़नि खे ॾिसंदा अचो। सर्कुलेटरी मां वाज़े आहे त सर्कुलेट थो करे, सर्कुलेट छा थींदो आहे, ब्लड थींदो आहे। ऐं डाइजेस्टिव में बि वाज़े आहे। ठीकु आहे। रेस्पायरेटरी नालो असांखे ॿुधाए पियो त रेस्पायरेशन साह खणण खे चइबो आहे।
ठीकु आहे। ऐं ही एक्सक्रेटरी सिस्टम जेको आहे इहो छा आहे, नेकाल जो निज़ाम आहे। ठीकु आहे। ऐं हाणे इहे सभु सिस्टम अची विया। हाणे इहे सिस्टम पाण में मिलंदा आहिनि त ऑर्गेनिज़म्स ठहंदा आहिनि। ठीकु आहे। हिते त खणी ह्यूमन बॉडी जी तस्वीर आहे, पर जेके एनिमल्स आहिनि उहे बि ईअं ई सिस्टम ठहनि था। सेल मां टिशू ठहे थो नंबर 1, पोइ टिशूज़ मां जेके आहे पंहिंजा ऑर्गन्स ठहनि था, ऑर्गन्स मां जेको आहे सिस्टम ठहनि था, ऐं सिस्टम्स मिली करे ऑर्गेनिज़म्स ठाहींदा आहिनि। ऑर्गेनिज़म माना जानदार। ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो, इहे सॼो जेका ॻाल्हि पाण बयानु कई उहा हिते तस्वीरनि जे थ्रू शो कई आहे। सेल्स मिली करे टिशूज़ अची विया। ठीकु आहे। टिशूज़ खां पोइ ई ऑर्गन, पन जेको आहे इहो ठही वियो। पन बि हिकिड़े क़िस्म जो प्लांट में ऑर्गन ई आहे। ऐं हिते था असीं अचूं त ऑर्गन सिस्टम, हिकिड़ो सिस्टम ठहिजी वियो। उन खां पोइ ई पूरो असां वटि ऑर्गेनिज़म जेको आहे हिकिड़ो वण या ॿूटो जेको आहे उहो अची वियो। हाणे ठीकु आहे। वरी हेॾां था अचूं असीं मल्टीसेल्युलर एनिमल लाइक ह्यूमन बीइंग इज़ ऑर्गेनाइज्ड एज शोन इन द फिगर बिलो। हाणे हिते इंसान जेको आहे या ॿिया जेके मल्टीसेल्युलर जानदार आहिनि उहे कीअं था ठहनि। ठीकु आहे। पहिरीं सेल थो ठहे ऐं ही सेल मां हिते वरी टिशूज़ पिया ठहनि। ठीकु आहे। टिशूज़ मां हेॾा असां वटि ऑर्गन पिया ठहनि। ठीकु आहे। तस्वीरुनि में तव्हां ॾिसो, हीअ हार्ट आहे, स्टमक आहे, ऐं ही किडनी आहे शायदि। ठीकु आहे। ऐं हिते हेठि अची वियो पूरो सिस्टम आहे। हिते रेस्पिरेशन जो सिस्टम आहे, तस्वीरनि ॾिनी आहे। रेस्पिरेटरी सिस्टम आहे, पंहिंजा फिफड़ ठहियल आहिनि, लंग्स आहिनि। ठीकु आहे। हाणे इहो सिस्टम पाण में मिली करे वरी हिकिड़ो ऑर्गेनिज़म ठाहींदा आहिनि। ठीकु आहे। ईअं करे तव्हांखे पूरा चैप्टर जेके आहिनि इहे पढ़णा पवंदा, ऐं पंहिंजूं तव्हां इन में पॉइंट्स बि ठाहे सघो था मुख़्तसिरनि। न त हिन में जेके ही चार्ट्स आहिनि, पहिरीं मूं तव्हां सां ज़िक्र कयो, इहे बि तव्हां पाण लिखी, पर तव्हांखे चैप्टर पढ़णो पवंदो। ऐं एंड में तव्हां जेको आहे सो इन खे इहे तव्हां पाण ड्रा कंदो ऐं हिननि खे ज़हन में रखंदो। ठीकु आहे। ईअं हर चैप्टर खे अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॾिसणो पवंदो। ठीकु आहे। ख़ुसूसन जी हिन चैप्टर में तस्वीर हुई एनिमल सेल जी ऐं प्लांट सेल जी। सही आहे। हाणे हिते अॻिते ॾिसो, ट्रू फॉल्स बि हिते ॾिए पियो। इहे बि तव्हां पंहिंजी प्रैक्टिस लाइ ॾिसी था सघो। ठीकु आहे।